इस्लामाबाद सेनेट जी 3 सीटुनि ते चूंडुनि जे लाइ पोलिंग जो अमल जारी आहे, जेको शाम 4 वॻे ताईं जारी रहंदो। जॾहिं त ख़ैबर पख्तूनख्वा में अपोज़िशन मेंबरनि जी दरख़्वास्त ते सेनेट चूंडूं मुलतवी कई वयूं आहिनि। सेनेट चूंडुनि जी पोलिंग लाइ क़ौमी असेंबली जो हाल पोलिंग स्टेशन में तब्दील कयो वियो आहे, जिते इलेक्शन कमीशन जो अमलो पंहिंजा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहियो आहे। सेनेट चूंडुनि में 16 उम्मीदवार बिना मुक़ाबले चूंडिजी चुका आहिनि। अॼु 59 उम्मीदवार आम्हूं साम्हूं। सेनेट जे 29 जनरल, 8 औरतुनि, 9 नेकेटोक्रेट या उलमा ऐं 2 ग़ैर मुस्लिम जी सीटुनि ते चूंड थींदी। वफ़ाक़ी राजधानी जे 1 जनरल ऐं 1 नेक्टोक्रेट सीट ते, पंजाब जे 2 औरतुनि, 2 नेक्टोक्रेट या आलमनि जी 1 ग़ैर मुस्लिम सीट ते चूंड थींदी। अहिड़ी तरह सिंध जे 7 जनरल, 2 औरतुनि, 2 नेक्टोक्रेट या उलमा, 1 ग़ैर मुस्लिम सीट ते चूंड थींदी। पंजाब जी 7 जनरल सीटुनि, जॾहिं त बलूचिस्तान जी समूरनि 7 जनरल सीटुनि, 2 औरतुनि ऐं 2 नेक्टोक्रेट या आलमनि जी सीटुनि ते उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थी चुका आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।